ईरान में अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में शहीदनि जो अंग वधी 53 थी वियो आहे। ईरान में अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में शहीदनि जो अंग वधी 53 थी वियो आहे। अमेरिका ऐं इसराइल पारां गॾियल कार्रवाई कंदे ईरान जे शहर मिनाब जे स्कूल ते बमबारी कई वई। अल जज़ीरा टीवी जी रिपोर्ट मूजिबि स्कूल ते बमबारी सबबि 53 ॼणा शहीद थी विया। शहीदनि में अक्सरियत शागिर्दाणनि जी आहे। ॿिए तरफ़ ईरानी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त तारीख़ गवाह आहे त ईरान कॾहिं बि अॻराई कंदड़नि ऐं परॾेही ॾाढ अॻियां झुकंदो न झुकायो आहे ऐं न वरी झुकंदो। जारी कयल बयान में ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त गॾियल क़ौमुनि सलामती काउंसिल फौरी तौर ते पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाइनि। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान जी हथियारबंद फ़ौज पूरी ताक़त सां अॻराई जो जवाब ॾियणु ॼाणे थी। अव्हां खे अपडेट कयूं पिया इंतहाई अहम ख़बर बाबति। ईरान में अमेरिका इसराइल जे हमलनि में शहीदनि जो अंग वधी 53 थी वियो आहे। अमेरिका इसराइल पारां गॾियल कार्रवाई कंदे ईरान जे शहर मिनाब जे स्कूल ते बमबारी कई वई। अल जज़ीरा टीवी जी रिपोर्ट मूजिबि स्कूल ते बमबारीअ सबबि 53 ॼणा शहीद थी विया। शहीदनि में अक्सरियत शागिर्दाणनि जी आहे। ॿिए तरफ़ ईरानी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त तारीख़ गवाह आहे त ईरान कॾहिं बि अॻराई कंदड़नि ऐं परॾेही ॾाढ अॻियां कंधु न झुकायो आहे। जारी कयल बयान में ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त गॾियल क़ौमूं ऐं सलामती काउंसिल फौरी तौर ते पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइनि। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान जी हथियारबंद फ़ौज पूरी ताक़त सां अॻराई जो जवाब ॾियणु ॼाणे थी। ईरान में अमेरिका इसराइल जे हमलनि में शहीदनि जो अंग वधी 53 थी वियो आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। ईरान में अमेरिका इसराइल जे हमलनि में शहीदनि जो अंग वधी 53 थी वियो आहे। अमेरिका इसराइल पारां गॾियल कार्रवाई कंदे ईरान जे शहर मिनाब जे स्कूल ते बमबारी कई वई। अल जज़ीरा टीवी जी रिपोर्ट मूजिबि स्कूल ते बमबारी सबबि 53 ॼणा शहीद थी विया। शहीदनि में अक्सरियत शागिर्दाणनि जी आहे। ॿिए तरफ़ ईरानी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त तारीख़ गवाह आहे त ईरान कॾहिं बि अॻराई कंदड़नि ऐं परॾेही ॾाढ अॻियां कंधु न झुकायो आहे। जारी कयल बयान में ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो वधीक चवणु आहे त गॾियल क़ौमूं ऐं सलामती काउंसिल फौरी तौर ते पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइनि। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान जी हथियारबंद फ़ौज पूरी ताक़त सां अॻराई जो जवाब ॾियणु ॼाणे थी।